हिकु चकर बादशाह ऐं राणी पंहिंजे महल में वेठा हुजनि ऐं कचहरी पिया कनि ऐं बादशाह चवणु लॻो त मूंखे ॾाढो ॾुख आहे त राणी चवणु लॻी त ॾुख तोखे छाजे लाइ आहे त बादशाह चवणु लॻो त सुभाणे मुंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी आहे ऐं हू मूंखां हितां हमेशह जे लाइ वेंदी हली ऐं हुनजी शादी थी वेंदी ऐं इहो मूंखे ॾुख आहे त राणी चवणु लॻी त ॾुख न करियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऐं शादी तुंहिंजी करणी पवंदी। इन में ॾुख जी कहिड़ी ॻाल्हि आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॾुख त थोरो घणो थिए थो पर इहो त रवाज़ु आहे, छोकिरियूं विहारबियूं थोरी आहिनि, हुननि खे परणाइबो आहे। त हिते बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु ॻाल्हि त तूं सही थी चवीं। त हिते जॾहिं सुबुह थियो बादशाह ऐं राणी पंहिंजी शहज़ादी खे पंहिंजे तख़्त में विहारियो, तयारु वग़ैरह करे माना जी शादी जे जोड़े वग़ैरह में दुल्हन वारे हिसाब किताब में हाणे सभु माण्हू गॾु थिया उन बादशाही जे महल में। शहज़ादी जी शादी हुजे, बादशाह बि हुजे, राणी बि हुजे, सिपाही वज़ीर सभु हुजनि, माण्हू बि हुजनि। हाणे इंतज़ारु कनि पिया बारात जो त कॾहिं थी अचे। त इंतज़ारु करे 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 जाम टाइम लॻी वियो पर बारात न वरी। हिते हिकिड़ो सिपाही दौड़ंदे दौड़ंदे आयो ऐं बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत ज़ुल्म थी वियो। त बादशाह चवणु लॻो त छा थी वियो, ख़ैरु आहे तोसां जो तूं अहिड़ी ॻाल्हि पियो करीं। त सिपाही चवणु लॻो त शहज़ादी जो घोटु उहो हिन दुनिया में न आहे रहियो, बारात खणियो आया पिए, हुननि जो एक्सीडेंट थी वियो, हादसो थी वियो हुननि सां ऐं शहज़ादी जो घोटु हिन दुनिया मां हलियो वियो यानी गुज़ारे वियो। त हिते बादशाह ऐं राणी खे ॾाढो ॾुख थियो ऐं चवणु लॻा त असांजी शहज़ादी जी शादी थियण खां अॻु में ई ख़तमु थी वई ऐं घोटु न रहियो। हाणे शहज़ादी बि ॾाढी मायूस थी वई त हीउ छा थी वियो। बादशाह राणी बि परेशान थी विया ऐं ॿिया माण्हू जेके आयल हुआ उहे बि परेशान थी विया त हादसो थी वियो। त बादशाह ऐं राणी पंहिंजी शहज़ादी खे कुझु दिलासा वग़ैरह ॾेई ऐं माठ करायो। त हाणे हिते कुझु ॾींहं गुज़रिया, वरी शहज़ादी जे लाइ ॿियो रिश्तो आयो पर कुदरत सां उन्हनि सां बि इहो वाक़ियो थियो। त बादशाह ऐं राणी चवणु लॻा त मसइलो छा आहे, असांजी धीउ शहज़ादी जी शादी थिए कोन थी, जे अगरि ॾींहं वग़ैरह ॿधूं था, बारात अचे थी त को न को हादसो थियो वञे, शहज़ादी जो घोटु थियण वारो अॻु में ई मरियो वञे, छा मसइलो आहे। त नेठि कुझु ॾींहं गुज़रिया, वरी रिश्तो आयो, उन्हनि सां बि ईअं थियो। ईअं हाणे 4-5 रिश्ता आया पर 4-5 घोट जेको आहे सो शहज़ादी जा घोटु थियण खां अॻु में ई हादसो थियो वञे उन्हनि सां ऐं हू मरियो वञनि लिया। त शहज़ादी ॾाढी हिते ग़मगीन थी वई त मूंसां अलाए छा मसइलो आहे जो मुंहिंजो को घोटु थियण खां अॻु में ई मरियो वञे हलियो। त बादशाह ऐं राणी बि परेशान थी विया ऐं चवणु लॻा त असांजी धीउ शहज़ादी जी नसीब में शादी आहे ई न, जेको बि रिश्तो अचे थो, जेका बि बारात अचे थी, उन्हनि सां हादसो थियो वञे, आख़िर छा मसइलो आहे। त राणी पंहिंजे मुड़ुसु बादशाह खे चवणु लॻी त को हीलो वसीलो करियो, कुझु करियो ऐं पंहिंजी धीउ शहज़ादी खे शादी जो सुखु नथो मिले, पाण हुनजी शादी करणु चाहियूं था त ऐं को न को हादसो थियो वञे, घोटु मरियो वञे, तव्हां ॾिसो किथे बंदोबस्तु करियो ऐं मुंहिंजी शहज़ादी जी ज़िंदगी में, मुंहिंजी धीउ जी ज़िंदगी में ख़ुशियूं आणियो। त बादशाह चवणु लॻो त ठीकु आहे, आउं ॾिसां थो, मन किथां को रस्तो खुली पवे, मुंहिंजी धीउ शहज़ादी जो भाॻु खुली वञे, कहिड़ी शामत आहे मुंहिंजी धीउ शहज़ादी ते जेका लहे ई नथी। त हिकिड़ो ॿ ॾींहं छॾे बादशाह आयो हिकिड़े फ़क़ीर वटि ऐं फ़क़ीर खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं चवणु लॻो त हीउ मसइलो हीअं आहे, मुंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी नथी थिए, जे अगरि को बारात वग़ैरह खणियो अचे थो त उन्हनि सां को हादसो थियो वञे हलियो, आख़िर छा मसइलो आहे, मुंहिंजी शहज़ादी धीउ जी नसीब में शादी जो थिए कोन थी हुनजी। त फ़क़ीर चवणु लॻो त भले ठीकु आहे, ऐं ॿुधाए थो बादशाह सलामत तव्हांखे। हाणे फ़क़ीर बि को पहुतल हुजे जंहिंखे इल्मु वग़ैरह जाम हुजे रब जे तरफ़ां। त हिते कुझु देरि खां पोइ फ़क़ीर बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत हिकिड़ी ॻाल्हि चवां, जे अगरि नाराज़ न थियो त बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु ॿुधायो, नाराज़ छाजे लाइ थींदसि, ॻाल्हि करियो, जेको बि मसइलो हुजे मूंखे ॿुधायो। त फ़क़ीर चवणु लॻो त तुंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी इंसान सां न थींदी। त बादशाह चवणु लॻो त इहो तव्हां छा था चओ, इंसान सां न थींदी, आख़िर छा मसइलो आहे। त फ़क़ीर चवणु लॻो त तुंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी हिकु नांग सां थींदी, जेको इच्छाधारी नांग हुजे, तुंहिंजे नसीब में नांग आहे ऐं तुंहिंजी धीउ शहज़ादी जे नसीब में नांग सां शादी लिखियलु आहे, सो नांग सां थींदी, बाक़ी कंहिं इंसान सां न थींदी। अगरि जंहिंसां बि तव्हां कराइणु चाहींदो उन सां इहो हादसो थींदो, जेके हादसा थींदा अचनि पिया। त हाणे बादशाह हिते हैरान थी वियो ऐं चवणु लॻो त हीउ मसइलो छा आहे। त फ़क़ीर चवणु लॻो त हाणे जेको कुझु हो मूं तव्हांखे ॿुधायो। त बादशाह चवणु लॻो फ़क़ीर खे त भला इन जो को हल हुजे, को रस्तो हुजे, उहो ॿुधा त आउं उहो करियां। ऐं हाणे नांग सां शादी मुंहिंजी शहज़ादी जी ज़िंदगी तबाह ऐं बर्बाद थी वेंदी, ऐं ईअं न करणु ॾींदसि। त फ़क़ीर चवणु लॻो त जेको नसीब जो आहे उहो ई थींदो ऐं नसीब खे आउं बदिलाए नथो सघां, मूंखे जेका ॼाण ऐं इल्मु आहे उहो ई थींदो। ऐं फ़क़ीर चवणु लॻो त हाणे
जेको कुझु हो मूं तव्हांखे ॿुधायो, बाक़ी नसीब खे बदिलाए नथा सघूं। जेको तुंहिंजी धीउ शहज़ादी जे नसीब में आहे सो ईअं ई थींदो। त हाणे बादशाह हुन फ़क़ीर खां थी ऐं मायूस थी ऐं वापसी मोटी आयो पंहिंजे महल में। ऐं इहा ॻाल्हि न राणी सां कई न हिन शहज़ादी सां कई, माठि करे वेही रहियो। ऐं बादशाह सोचणु लॻो त हाणे इहो कीअं थो थी सघे, मुंहिंजी धीउ शहज़ादी जे नसीब में नांग सां शादी आहे। हाणे बादशाह इन सोचनि में हुजे त इन बादशाह जे ॻोठ जे पासे में हिकिड़ो ॿियो ॻोठ हुजे, उते हिकिड़ो वीचारो पोड़ो पीरसन रहंदो हुजे। हाणे उहो दर दर वीचारो जेको आहे सो पिने, हुतां पिने, को अटो ॾे, को मानी ॾे, को खाधो ॾे, को छा मिड़ी वीचारे उहो पिन ते जेको गुज़ारो कंदो हो। ऐं इहो पिनी वग़ैरह खणी आयो सिधो पंहिंजी ज़ाल वटि, उहा बि का पीरसन हुजे, घर हुनजो मिड़ी हिकिड़ो ठहियलु हुजे, का झोपड़ी वग़ैरह हुजे, उन ॻोठ खां थोरी परे हुजे। उते ई ॿई जेको आहे सो ज़ाल मुड़ुसु रहंदा हुजनि ॿई पीरसन। त हिते उहा उन पोड़े जी ज़ाल चवणु लॻी त अॼु कुझु खाधे लाइ खणी आयो आहीं या न? पोड़ो चवणु लॻो त कुझु थोरो घणो खाधो मिलियो आहे, वधीक न मिलियो आहे पर थोरो घणो मिलियो आहे। इहो अथई त खा ऐं मूंखे ॾे, आउं बि खायां। हाणे वीचारनि जो गुज़र बसर बसि इहो पिन ते हो। हाणे न हुननि जो को औलाद हो, न मिटो न माइटो, ज़ाल मुड़ुसु पाण में जेको ॿ ई हुआ पीरसन हुआ, को सहारो हुननि जो न हो। मिड़ी हितां हुतां ॻोठ मां पिनियो ईंदो हो, को माण्हू ॾींदो हो, को कोन ॾींदो हो, पर मिड़ी पंहिंजो जान पिया हलाईंदा हुआ। झोपड़ी मिड़ी हूंदी भोंगी हिकिड़ी चइजे। त चवणु लॻा त पाण खे को औलाद हुजे हा तॾहिं पंहिंजो पीरसन में हिन पीरी में को पंहिंजो सहारो थिए हा। ऐं हाणे त पाण खाइण जे लाइ पीअण जे लाइ बि ॾुखिया आहियूं, परेशान आहियूं, ऐं को कम बि नथो थिए हिन उमिरि में। त हिकु चकर पोड़ो चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त हिन ॻोठ में त माण्हू कुझु एतिरो ॾियनि कोन था, थोरो घणो ॾियनि था, उहो केॾीमहिल पाण खायूं था त केॾीमहिल बुख ते वेठा आहियूं। ऐं वञा थो फलाणे ॻोठ में, उतां मन कुझु मिली पवे वधीक। त हाणे उहो पोड़ो आयो ॿिए ॻोठ में, ऐं उहो साॻी बादशाह बि उते रहंदो हो, महल हो उनजो। त हाणे उहो पोड़ो वीचारो जेको आहे उन ॻोठ मंझां पिनी वग़ैरह ऐं उन बादशाह वटि बि वियो पिनण जे लाइ। बादशाह बि कुझु खाधा वग़ैरह जेको हिनखे ॾींदो हो, ऐं इन ॻोठ मंझां थो हिनखे मिलंदो हो, त वरी उतां खणियो वेंदो अची पंहिंजी ज़ाल खे ॾींदो, खाराईंदो ऐं पाण बि खाईंदो। ऐं पोड़ो पंहिंजी ज़ाल खे चवणु लॻो त हिन ॻोठ मंझां कुझु न कुझु मिले थो सवायो जो पाण ढो ते खायूं था। त हिते ॿिए ॾींहुं वरी उन ॻोठ में वियो, उन ॻोठ मंझां पिना कई, कंहिं खाधो ॾिनो, को छा ॾिनो, को छा। वरी बादशाह वटि बि वियो, बादशाह बि कुझु हिनखे ॾिनो। हाणे उतां इहो सामान पिन वारो खाधो पीतो वग़ैरह खणियो अचे पियो। त हिकिड़े झंग जे रस्ते तां हिनजो गुज़र थियो, त हिकिड़ो सुठो वणु हुजे, थधी छांव हुजे, उन जीअं चवणु लॻो त कुझु टाइम हिते आराम करियां ऐं उनखां पोइ जेको आहे सो आऊं वञा थो पंहिंजे घर। त हाणे पीरसन माण्हू उन वण जी छांव में जेको आहे सो वेठो, त हिनखे निंड अची वई। त हिन वारो जेको थेलो हो जंहिंमें अटो वग़ैरह मानी पयल हुई, त उते हिकिड़ो नांग आयो, उहो उन पोड़े जे थेले में ढरी वियो जंहिंमें अटो वग़ैरह पयल हुजे, ऐं ढरी नांग उन में वेही रहियो। त थोरी देरि खां पोइ पोड़ो उथियो निंड मंझां ऐं चवणु लॻो त मूंखे ॾाढी देरि थी वई, मूंखे निंड अची वई, हाणे वञा थो ॻोठ, मुंहिंजे घर वञा थो, ऐं मुंहिंजी ज़ाल इंतज़ार में हूंदी ऐं बुख ते हूंदी। पोड़े हुन थेलो खयो, हाणे खणियो अचे पियो, सिधो आयो पंहिंजे घर, ऐं उहो थेलो वञी ज़ाल खे ॾिनी। त ज़ाल उन थेले खे जीअं खोलणु लॻी, ॾिसे त उन में नांग वेठो हुजे, त उहा पोड़ी रड़ूं करणु लॻी ऐं चवणु लॻी त नांग ॾे नांग। त हिते पोड़ो बि डोड़ी आयो ऐं चवणु लॻो त अड़े ही नांग किथां अची। त हिते पोड़ो ऐं पोड़ी चवणु लॻा उन नांग खे त असांखे को नुक़सानु न कजांइ, असीं ग़रीब आहियूं, हितां हुतां पिन ते जेको गुज़ारो करियूं था, असांखे को नुक़सानु न ॾिजांइ, असीं ग़रीब आहियूं, असांजो न को धणी न साई न मिट न माइट न को औलाद। हिननि एतिरो कुझु नांग खे चयो त नांग जेको आहे सो उन महिल इंसान जे रूप में अची वियो, माण्हू जे रूप में थी वियो। त हिते पोड़ो ऐं पोड़ी उनखे ॾिसी हैरान थी विया ऐं चवणु लॻा त ही नांग मंझां इंसानु थी वियो। त हिते पोड़ो ऐं पोड़ी चवणु लॻा उन खे त तूं केरु आहीं, तूं नांग वएं, नांग मंझां इंसानु थी वें, तव्हां केरु आहियो। त हिते उहो नांग चवणु लॻो त आऊं नांग जे मुल्क जो आहियां, नांग जी दुनिया जो आहियां, ऐं मुंहिंजो नालो लाल बादशाह आहे, ऐं उते जो बादशाह आहियां, नांग दुनिया जी जेका आहे उनजो बादशाह आहियां, मुंहिंजो नालो लाल बादशाह आहे। मूंखे थोरो धकु वग़ैरह लॻी वियो, ऐं ज़ख़्मी थी वियो हुउसि, ऐं आऊं तव्हांजे जेको पोड़े खे चवणु लॻो आऊं तुंहिंजे थेले में अची वेही रहियसि, हिन में अटो वग़ैरह तुंहिंजो रखियलु हो, ऐं उहो अटो मुंहिंजे ज़ख़्म खे लॻो ऐं मूंखे आरामु अची वियो, ऐं आऊं यको वेही रहियसि हुन में, तूं खणी मूंखे हिते आएं। अवी डपु न करियो, मूं मां अव्हांखे का तकलीफ़ ऐं परेशानी न ईंदी, ऐं अव्हांखे कुझु बि कोन कंदसि। त हाणे उहो नांग बादशाह उते कुझु टाइम वेठो ऐं चवणु लॻो त अव्हांजो को औलाद वग़ैरह न आहे छा। त पोड़ो ऐं पोड़ी चवणु लॻा त असीं ॿई ज़ाल मुड़ुसु आहियूं, ऐं असांजो औलाद को बि न आहे, असांजो मिट माइट को बि न आहे, असीं अकेला हिते रहूं था, ग़रीब आहियूं, मिड़ी हितां हुतां पिनी वग़ैरह जान हलाईंदा आहियूं, पंहिंजो गुज़ारो कंदा आहियूं। त हिते पोड़ी
कुछ खाधो वग़ैरह खणी आई। सो मानियूं हुयूं, माण्हू पिन ते ॾींदा हुआ, कुझु हुन में धप वग़ैरह हूंदी हुई, को बोड़ वग़ैरह हूंदो, को मिड़ी हुन में साह वग़ैरह चइजे, धप वग़ैरह चइजे। उहा खणी आई, उन नांग बादशाह खे ॾिनी ऐं चवणु लॻी त हीउ खाधो तव्हां खायो, तव्हांखे बुख लॻी हूंदी। त नांग बादशाह चवणु लॻो त हिन खाधे में त धप आहे। त पोड़ी चवणु लॻी त बिल्कुलु असीं इहो ई खायूं था, हितां हुतां मिले थो, असांजो कमाइण वारो को आहे कोन, असीं ग़रीब आहियूं, को ॾिए थो त असीं खायूं था, न त ईअं वेठा आहियूं। त नांग बादशाह चवणु लॻो त आऊं वेठो आहियां, अॼु खां ॿीहर अव्हां जो पुटु आऊं आहियां, मुंहिंजा माउ पीउ मरी विया हलिया, हाणे अॼु खां ॿीहर माउ पीउ मुंहिंजा अवी आहियो ऐं अव्हां वटि रहंदसि ऐं अव्हां जी मदद कंदसि। त उन छा कयो, यकदम में ताम घुराया, उन थाली में जेको आहे तरह तरह जा ताम अची विया। त नांग बादशाह चवणु लॻो त हीअ जादुई प्लेट आहे, थाली आहे, हीअ तव्हां वटि पई हुजे, तव्हांखे जेॾी महिल बि खाधे जी ज़रूरत पइजे त हिन खे चइजो, हिन प्लेट में उहे खाधा तव्हांजा अची वेंदा, तव्हांखे किथे पिनणो न पवंदो। त पोड़ो ऐं पोड़ी ॾाढा ख़ुशि थिया ऐं चवणु लॻा त तूं बिल्कुलु असांजे लाइ फ़रिश्तो थी आयो आहीं ऐं असांखे हाणे खाधो पीतो मिलंदो ऐं असांखे पिनण जी का बि ज़रूरत न हूंदी। त नांग बादशाह चवणु लॻो त भले अवीन खां जेको प्लेट मज़ा खाधो वग़ैरह जेको बि खपे उहो घुराए वठिजो। त हाणे कुझु टाइम उहो नांग बादशाह उन्हनि वटि रहणु लॻो। त हाणे राति जॾहिं थी, पोड़ो ऐं पोड़ी ॿई सुता पिया हुजनि ऐं नांग बादशाह ॿाहिरि आयो ऐं ॾिसे त हिननि जी झूपड़ी हुजे ठहियल, भूंगी मिड़ी अबरी सबरी हुजे। त नांग बादशाह चवणु लॻो त हिननि जो घर ठुप आहे कोन, बरसातनि या मींहं में ही कीअं कंदा हुआ। त नांग बादशाह चवणु लॻो त हाणे हिते हिकिड़ो आलीशान महल ठही वञे। त उते उन भूंगी जी जॻह ते हिकिड़ो आलीशान महल ठही वियो जीअं को बादशाह जो हुजे। त हाणे पोड़ो ऐं पोड़ी निंड पिया हुजनि। जॾहिं सुबुह थियो, जागनि त ॾिसनि त अड़े ही पाण किथे आहियूं, ही पाण कंहिंजे बंगले ऐं कंहिंजे महल में सुता पिया आहियूं, पंहिंजो घर केॾां वियो। त हाणे उतां निंड मज़ा उथी सिधो आया ॿाहिरि, ॾिसे त ही लाल बादशाह वेठो हुजे, यानी नांग बादशाह वेठो हुजे। अची चवणु लॻा त पुटु ही ज़मीन त पंहिंजी ॾिसिजे बि, पर ही महल किथां अची। त नांग बादशाह चवणु लॻो त हाणे अॼु खां ॿीहर ही महल तव्हांजो आहे, ही मूं तव्हांजे लाइ पंहिंजे जादू सां ठारायो आहे, अमी हिते हाणे वेठा हुजो, ही महल तव्हांजो आहे। त हाणे पोड़ो ऐं पोड़ी ॾाढा ख़ुशि थिया, झूपड़ी मज़ा भूंगी मज़ा हिननि खे महल मिली वियो ऐं खाधे पीते जे लाइ उहा जादुई प्लेट मिली वई उन्हनि खे। ऐं उन नांग बादशाह जा थोरा मञणु लॻा ऐं चवणु लॻा तूं बिल्कुलु असांजे लाइ फ़रिश्तो थी आयो आहीं, असांजो को पंहिंजो पुटु सॻो हुजे हा तॾहिं बि एतिरो कुझु न करे जेतिरो तो असांजे लाइ सभु कुझु कयो आहे। त नांग बादशाह चवणु लॻो त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, तव्हां तकलीफ़ूं ऐं परेशानियूं जाम ॾिठियूं न, हाणे अव्हां जी ज़िंदगी में ख़ुशियूं आऊं आणींदसि। त हाणे हिते कुझु ॾींहं गुज़रिया, पोड़ो ऐं पोड़ी ॿई वेठा हुजनि त इहो नांग बादशाह बि आयो ऐं उन पोड़े खे चवणु लॻो त बाबा तोखे हिकिड़ी ॻाल्हि चवां, जे अगरि उहो मुंहिंजो कमु करियो त पोड़ो चवणु लॻो त बाबा तो असांजे लाइ सभु कुझु कयो आहे, तूं ॻाल्हि ॿुधा कहिड़ो कमु आहे जेको आऊं कंदुसि तव्हांजे लाइ। त नांग बादशाह चवणु लॻो त फलाणे हंधि जेको बादशाह आहे जेको वेठो आहे। त पोड़ो चवणु लॻो त हा बिल्कुलु ही पासे में बादशाह आहे। त नांग बादशाह चवणु लॻो हिन जी धीउ शहज़ादी आहे, इन जो संग मूंखे वठी ॾे, ऐं इन सां शादी करणु थो चाहियां। त पोड़ो चवणु लॻो त तूं छा थो चवीं पुटु, हाणे मसइलो इहो आहे जो पाण ग़रीब आहियूं, हू बादशाह आहे ऐं पाण खे हुनजी धीउ शहज़ादी जो संग न ॾींदो, शादी किथे थो बादशाह कराए पंहिंजी धीउ शहज़ादी जी ऐं तोसां, छो त पाण ग़रीब आहियूं। त लाल बादशाह उहो चवणु लॻो, उहो नांग बादशाह चवणु लॻो पंहिंजे पोड़े पीउ खे, तूं वञ हिकिड़े दफ़ा हुन खां संग घुरी त ॾिस त छा थो चवे। त पोड़ो दिलि में सोचणु लॻो त उन बादशाह वटि ॿ टे दफ़ा पिनणु वियो आहियां, हुन मूंखे ख़ैरात ॾिनी आहे ऐं हुन वटि वञी ऐं कीअं जेको आहे सो संग घुरियां शहज़ादी जो, बादशाह मूंखे छा चवंदो। त हाणे पोड़ो दिलि में दिलि इहो जेको सोचणु लॻो, दिलि में सोचणु लॻो त हाणे कीअं करियां। त नेठि सुबुह थियो, पोड़ो वियो उन बादशाह वटि ऐं बादशाह खे चईं कुझु न, पर वेठो हुजे उते वेही ऐं वापसी वरी आयो, बादशाह खां जेको संग जेको पंहिंजे पुट जे लाइ न घुरी। त सिधो आयो पोड़ो पंहिंजे घर, त लाल बादशाह वेठो हुजे। लाल बादशाह चवणु लॻो उन पोड़े खे त बादशाह छा चयो तव्हांखे। त पोड़ो दिलि में सोचणु लॻो जे अगरि हक़ीक़त हिन खे ॿुधाईंदसि त ही नाराज़ थी पवंदो, हिन असांजे लाइ सभु कुझु कयो आहे, हिन खे को न को कूड़ हणी छॾियां जो हिनजी दिलि रखी छॾियां। त पोड़ो चवणु लॻो उन लाल बादशाह खे, उन नांग बादशाह खे, त पुटु आउं वियो हुउसि बादशाह वटि, पर बादशाह हो कोन। त लाल बादशाह उहो नांग बादशाह चवणु लॻो उन पोड़े खे त का ॻाल्हि न आहे, तूं सुबुह जो हलियो वञजां, अॼु न आहे त सुबुह जो हूंदो। त हाणे ॿिए ॾींहुं पोड़ो वरी वियो उन बादशाह वटि, माठी करे वेठो हुजे ऐं चवे न, पोड़ो सोचे जे अगरि आउं बादशाह खे चवां त बादशाह छा चवंदो त तूं फ़क़ीर आहीं, हिकिड़ो पिनड़ाई तूं मूंखां पिनी वियो ऐं पंहिंजे पुट जे लाइ मुंहिंजी धीउ शहज़ादी जो संग थो घुरी। पोड़े खे शर्म अचणु लॻे, पोड़े वरी बि न चयो ऐं पोड़ो उतां उथी ऐं वञणु लॻो। त बादशाह हिते चवणु लॻो उन पोड़े खे त ॾे ख़बर, तूं आयो आहीं, घुरी में मूंखां कुझु कोन थो, मैनू ॿ अॻु में मूं वटि आयो हुए ऐं मूंखां ख़ैरात वग़ैरह वठी वियो हुए, तोखे मूं ख़ैरात ॾिनी हुई ऐं हाणे तूं 2 ॾींहं थिया आहिनि अची पियो मूं वटि
अॼु ॿियो ॾींहुं आहे, मूंखां घुरी कुझी कोन थो, ऐं हिते वेहो वेहो वरी वापसी हलियो वञी, तोसां मसइलो छा आहे? त हिते पोड़ो चवणु लॻो त मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे। त बादशाह चवणु लॻो त ॿुधायो कहिड़ो कमु आहे? त पोड़ो चवणु लॻो त मूंखे तुंहिंजी धीउ शहज़ादी जो संग ॾे मुंहिंजे पुट जे लाइ, ऐं उनजी शादी करायां थो। त बादशाह चवणु लॻो त चवीं छा थो? किथे तूं, किथे आऊं, किथे मुंहिंजी धीउ शहज़ादी? तूं हिकिड़ो पिनण वारो पोड़ो, तोखे मूं 2 टे दफ़ा ख़ैरात ॾिनी आहे, तोखे मुंहिंजी धीउ शहज़ादी जो संग आऊं कीअं ॾियां? इहा ॻाल्हि त ठहे नथी। त बादशाह चवणु लॻो उन पोड़े खे त तूं हलियो वञ, सुबुह जो अचिजी, पोइ हिन ॻाल्हि जे बारे में सोचींदासीं। त हाणे एतिरो कुझु चई उन पोड़े खे बादशाह रवानो करे छॾियो। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त ॾे ख़बर, हिन पोड़े जो दिमाग़ु ख़राबु थियो आहे छा? ही पिनण वारो फ़क़ीर पिनणाई तूं? ख़ैरात हिन खे मूं 2 टे दफ़ा ॾिनी आहे, हाणे मुंहिंजी शहज़ादी धीउ जो संग पियो घुरे पंहिंजे पुट जे लाइ, आख़िर छा मसइलो आहे? त वज़ीर चवणु लॻो त हिन में का रब जी रज़ा हूंदी, ऐं तुंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी हूं बि नथी थिए, थी सघे थो हिन में का रब जी रज़ा हुजे। त बादशाह चवणु लॻो त रब जी रज़ा त बिल्कुलु सही आहे, पर हाणे किथे ही, किथे आऊं, इहा ॻाल्हि ठहंदी कोन आहे, माण्हू छा चवंदा? त वज़ीर चवणु लॻो पंहिंजे बादशाह खे त तूं हिन खे चओ, सुभाणे ईंदो हिन पोड़े खे चओ त हिकिड़ो आलीशान महल ठारा, ऐं जितां बारात अचे उन रस्ते ते रुगो मिठाइयूं हुजनि, बादशाह जे महल खां वठी हिन जे घर ताईं। इहा शर्त हिन पोड़े जे अॻियां रख, जे अगरि पोड़ो करियो थो वञे त पोइ पंहिंजी धीउ शहज़ादी जो संग तूं हिन खे ॾिजां। त बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त ॻाल्हि सही पियो चवीं, इहो चई ॾिसां थो त छा थो चवे पोड़ो। त ॿिए ॾींहुं पोड़ो आयो त बादशाह जेके वज़ीर वारियूं जेके ॻाल्हियूं हुयूं, उहे शर्तूं जेके सभु हिन पोड़े जे अॻियां रखी, ऐं पोड़े खे चईं त इहो कमु कंदे, जेकर करीं त पंहिंजे पुट जी शादी थी वेंदी तुंहिंजे जी, ऐं मुंहिंजी धीउ शहज़ादी जो संग आऊं ॾींदसि तुंहिंजे पुट खे। त पोड़ो चवणु लॻो त बिल्कुलु मूंखे मंज़ूर आहे, इहो सभु कुझु आऊं करे छॾींदुसि। त बादशाह हैरान थियो त इहो वरी छा पियो थिए? त चलो इहे शर्तूं बादशाह जूं उहो पोड़ो मञी ऐं वापसी हलियो आयो। त बादशाह वज़ीर खे चवणु लॻो त हाणे हिन पोड़े त शर्त मञी छॾी आहे। त वज़ीर चवणु लॻो जेकर पोड़े शर्त मञी छॾी आहे त भलो कमु आहे, इन खां वधीक पाण खे छा खपे? पंहिंजी धीउ शहज़ादी जो जेको रिश्तो थी वेंदो, शादी थी वेंदी हुनजी, जेकर नसीब में हूंदी त। बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे। त हाणे पोड़ो आयो सिधो पंहिंजे घर, ऐं लाल बादशाह उहो नांग बादशाह वेठो हुजे, ऐं चवणु लॻो उन पोड़े खे त ॾे ख़बर बादशाह छा चयो अॼु बाबा? त पोड़ो चवणु लॻो त बादशाह ही शर्तूं रखियूं आहिनि। त लाल बादशाह उहो नांग बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु इहो कमु थी वेंदो। त जॾहिं सुबुह थियो, बादशाह उन वज़ीर खे मोकिलियो त वञी ॾिसी आ हिन पोड़े जो महल जेको आहे या कोन्हे, छा आहे? पोड़ो ते दावा वॾी करे वियो, शर्तूं मञी वियो। त हाणे को वज़ीर आयो उते ॾिसे त उन पोड़े जो वॾो महल हुजे, ठहियो पियो हुजे। उहो वज़ीर उतां महल ॾिसी ऐं सिधो आयो बादशाह वटि, ऐं बादशाह खे चवणु लॻो त हिन पोड़े जो त कमु वॾो थियो पियो, वाजो ज़बरदस्त महल लॻो पियो आहे। त बादशाह चवणु लॻो त भले सही आहे, महल आहे त सही आहे, मुंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी थी वेंदी, मन नसीब में हुजे, चल इहो घोट न मरे वरी। त हिते हिकिड़ो 2 ॾींहं गुज़रिया, उन पोड़े जे महल खां वठी उन बादशाह जे महल ताईं, उन रस्ते ते रुगो हुन पासे बि मिठाइयूं, हिन पासे बि मिठाइयूं, दंगो दंग ताईं। ऐं उहो पोड़ो, पोड़े जी ज़ाल, ऐं लाल बादशाह जेको हुजे, माना बारात खणी सिधो आया बादशाह वटि। त बादशाह ॾिसी हिते हैरान थी वियो त वाक़ई मिठाइनि जा रस्ता ठही विया, महल बि सुठो आहे। पोइ बादशाह उन शहज़ादी धीउ जेका तुंहिंजी शादी कराए छॾी, ऐं उन लाल बादशाह खे कुझु न थियो। त बादशाह चवणु लॻो शायदि मुंहिंजी शहज़ादी जे नसीब में इहो घोट आहे, ऐं हिन खे थियो बि कुझु कोन्हे, जे अगरि थिए हा कुझु त हीअ मरी वञे हा, हाणे जेको मुंहिंजी शहज़ादी जो नसीब। बादशाह एतिरो कुझु चई ऐं पंहिंजी शहज़ादी जेको आहे सो उन लाल बादशाह खे जेको परणाए ॾिनी। हाणे जो लाल बादशाह वारा वग़ैरह इहे पोड़े वारा शादियूं वग़ैरह करे उन बादशाह खां शहज़ादी खे वठी सिधो पंहिंजे घर आया। त हाणे हिते कुझु ॾींहं गुज़रिया, 15 ॾींहं, 20 ॾींहं, महीनू, 2 महीना अची गुज़रिया। पोड़ो, पोड़ी, लाल बादशाह, शहज़ादी ज़िंदगी सुकून सां गुज़रण लॻी। त हिकु चकर लाल बादशाह बि घर न हुजे, पोड़ो बि न हुजे, पोड़ी बि न हुजे, शहज़ादी हुजे अकेली। हाणे शहज़ादी इन जे घर जेको महल हो उन जे अॻियां वेठी हुजे, त हिकिड़े उन ॻोठ मञा माई बंभोर खे बाहि ॾियण जे लाइ पुॼी वई उते। जीअं ॻोठ में के मायूं हूंदियूं आहिनि जेको चवंदी फिलाणो ही ढिंगड़ो ही फिलाणो, माना मिर्च मसाला हणण वारियूं, उन शहज़ादीअ वटि ॾिठी त शहज़ादी अकेली वेठी हुजे, लाल बादशाह जी ज़ाल। त हाणे उहा माई चवणु लॻी उन शहज़ादी खे त तुंहिंजो जेके सोरो ऐं ससु आहिनि इहे त सफ़ा पिनड़ाइतूं आहिनि, ग़रीब आहिनि, हिननि वटि का शइ कोन्हे। अॻु में ही पिनंदा हुआ, खाईंदा हुआ, हिकिड़ी भूंगी ठहियल हूंदी हुई, ऐं हिननि जो को औलाद बि कोन्हे। त शहज़ादी इहा ॻाल्हि ॿुधी हैरान थी वई। त शहज़ादी चवणु लॻी त न न, लाल बादशाह हिननि जो पुटु आहे, मूंखे त इहो ॿुधायो वियो, ऐं हिननि वटि पंहिंजी ज़ाती मिल्कियत आहे। त हाणे उहा रन चवणु लॻी ईअं बिल्कुलु न आहे, ऐं तोसां इहा ॻाल्हि जेको आहे सो लिक कई वई आहे, आख़िर का न का राज़ जी ॻाल्हि हूंदी, तूं भले वञी पुछा कॼी पंहिंजे मुड़ुस खां। हिननि जो औलाद ई कोन्हे, ऐं हीअ ईअं ई लावारस आहिनि, को मिट न माइट हिननि जो, न पोड़े जो कुझु आहे, न पोड़ी जो कुझु आहे, ऐं इहो तुंहिंजो मुड़ुस जेको हिन वटि पुटु थी रहे पियो, ख़बर न आहे इहो केरु आहे। त शहज़ादी चवणु लॻी त हाणे कीअं करियां? त हू रन चवणु लॻी त हाणे तूं ईअं कॼी, घटी ते बीह रहा,
तलवार खणी तुंहिंजो जेको मुड़ुसु ईंदो न, घर में न ॾिजे, पहिरीं हुनखां ज़ात पुछा कजी, हुनजी हक़ीक़त पुछा कजी, हुनजी असलियत पुछा कजी त आहे केरु। हाणे उहा रन मिड़ी बंबोर खे बाहि ॾेई ऐं कुझु ॻाल्हियूं खटियूं मिठियूं ॿुधाए हुनखे ऐं पाण हली वई। त शहज़ादी बि सोचणु लॻी त हाणे रन जेको चई वई आहे या माई पुछा करे ॾिसां। त हाणे शहज़ादी बि तलवार खणी उते बीह रही। त थोरे टाइम खां पोइ लाल बादशाह बि घोड़े ते आयो। त शहज़ादी चवणु लॻी त सच सच ॿुधा, तूं केरु आहीं ऐं हीअ ॻाल्हियुनि जी मूंखे ख़बर पई आहे, पंहिंजी असलियत ॿुधा, पंहिंजी ज़ात ॿुधा। त लाल बादशाह चवणु लॻो त इन ॻाल्हियुनि खे छॾे ॾे, जे अगरि ज़ात पुछा कंदे मूंखां, जे अगरि मूं हक़ीक़त तोखे ॿुधाई त पोइ तूं मूंखे विञाए वेही रहंदे, इन ॻाल्हि खे छॾे ॾे, माठि करे हल। त शहज़ादी ज़िद करणु लॻी त मूंखे हक़ीक़त तुंहिंजी ॿुधा, असलियत मूंखे ॿुधा, मूंखे ख़बर त पवे। त लाल बादशाह चवणु लॻो त मुड़ंदे कोन, असलियत मूंखां पुछा थी करे, पर मूंखे विञाए वेही रहंदे। त शहज़ादी चवणु लॻी न, मूंखे हक़ीक़त ॿुधा, मूंखे असलियत ॿुधा। त हाणे लाल बादशाह उन शहज़ादी खे वठी सिधो घर में आयो, उन कमरे में आयो ऐं हिकिड़ो पाणी जो वटो चइजे, हिकिड़ो थां चइजे, माना को पाणी वारो, उहो रखी ऐं चवणु लॻो त तूं पंहिंजो चहिरो हिन में ॾिस, तोखे ॾिसण में अचे थो। त उहा शहज़ादी चवणु लॻी उन लाल बादशाह जी ज़ाल त हा बिल्कुलु, मूंखे मुंहिंजो चहिरो हिन पाणी में ॾिसण में अचे पियो। त हिते लाल बादशाह चवणु लॻो त हाणे तूं ॾिसजी। त लाल बादशाह जेको आहे उन पाणी मंझि जीअं ॾिठो त हलियो वियो, उन पाणी मंझि गाइब थी वियो। त हाणे शहज़ादी उहा परेशान थी वई, उन लाल बादशाह जी ज़ाल, त मुंहिंजो मुड़ुसु किॾां वियो हलियो, गाइब थी वियो हलियो, हिते उते ॻोल्हणु लॻी पर हथु न आयो। त जीअं उन महल खां ॿाहिरि निकिती त महल गाइब थी वियो हलियो। उते वरी उन पोड़े जी उहा साॻी झोपड़ी, उहा भूंगी अची वई हली, महल बि वियो हलियो। हाणे लाल बादशाह जेको गाइब थी वियो त हर शइ हुनजी गाइब थी वई हली। त हाणे उहो पोड़ो ऐं पोड़ी आया। त पोड़ो चवणु लॻो उन शहज़ादी खे, उन लाल बादशाह जी ज़ाल खे, त तो सुठो कोन कयो पुटु, जे अगरि तो ज़ात हुनखां पुछा कई, जे अगरि ज़ात न पुछा करी आहे त सही हो, ज़ात पुछा कई, हाणे लाल बादशाह हमेशह जे लाइ तोखां वियो हलियो, तोखे हाणे न मिलंदो। त शहज़ादी चवणु लॻी, उन पोड़े ऐं पोड़ी खे चवणु लॻी त आउं लाल बादशाह खे ॻोल्हे पोइ हथु कंदसि, ईअं आउं कोन छॾींदसि, हथु कंदसि, लाज़मी मूंखे लभंदो, मूंखे मिलंदो, किॾां वेंदो, मुंहिंजो मुड़ुसु आहे। त पोड़ो चवणु लॻो त भले ॻोल्ह, मन तोखे मिली वञे। हाणे शहज़ादी निकिती हिते उते ॻोल्हण जे लाइ, लाल बादशाह हाणे हिनखे मिले न। हाणे हिते 2 टे महीना थी विया, दर बदर थी वई, को हिते को हुते को हुते। त हिकिड़े वण जे हेठि वेठी हुजे, जाम परे निकिरी आई हुजे, माना महीने 2 जो सफ़र हुओ, हिते हुते ॻोल्हे पई लाल बादशाह खे, लाल बादशाह मिले ई न। त हिकिड़े वण जे हेठि वेठी हुजे, छांव में, मायूस ऐं उदास पंहिंजी सोचनि में, त उते हिकिड़ो काठियार चइजे, त उहो वियो पिए उन रस्ते खां। त शहज़ादी पुछा करणु लॻी त उन काठियार खां, भला तव्हां मूंखे ॿुधायो, तव्हां मुंहिंजे लाल बादशाह खे भला ॾिठो आहे? त उहो काठियार चवणु लॻो त हा बिल्कुलु, लाल बादशाह खे त मूं ॾिठो आहे। त हिते शहज़ादी यकदमि उथी बीह रही ऐं ख़ुशि थी ऐं चवणु लॻी त तो किथे ॾिठो आहे? त काठियार चवणु लॻो त फलाणे हंधि खूह आहे, उन खूह में मूं ॾिठो आहे, मूं हिकु चकर उते काठियूं बि वढियूं ऐं हू नाग जे रूप में हो ॿाहिरि निकितो ऐं लाल बादशाह थी वियो, सॼो ॻाढ़े रंग जो हुजे, माना ॻाढ़ो सूट वग़ैरह हुनखे पातल हुजे, कपिड़ा पातल हुजनि। लाल बादशाह मूंखे ॿुधायोसि ऐं मूं वटि आयो बि हो ऐं पाण बि खाधो पीतो हुते खाधो होसि ऐं मूंखे बि खारायोसि ऐं उन को जादुई वग़ैरह आहे, हुन सां खाधो वग़ैरह घुराईंदो आहे ऐं खाधो वग़ैरह खाए वरी उन खूह में ढरी हलियो अंदरि। काठियार इहा हक़ीक़त करे ॿुधाई। हाणे उन शहज़ादी जे भाॻनि में इहो काठियार अची वियो, इहा हुन ॻाल्हि ॿुधाई हुनखे। त शहज़ादी यकदमि ख़ुशि थी वई, काठियार खे चवणु लॻी त इहो वारो कर, मूंखे खूह ॾेखार। त काठियार उन शहज़ादी खे वठी उन खूह ते आयो ऐं पाण त हलियो वियो। हाणे उहा शहज़ादी इंतज़ारु करणु लॻी, चवणु लॻी त हाणे लाल बादशाह लाज़मी इन खूह मंझां ॿाहिरि निकिरंदो ऐं खाधो पीतो वग़ैरह ॿाहिरि खाए थो, लाज़मी खाईंदो, खाइणु ईंदो, ऐं इंतज़ारु करियां थी हिते। त हाणे उहा शहज़ादी उन लाल बादशाह जी ज़ाल उते उन लाल बादशाह जो इंतज़ारु करणु लॻी। त थोरी देरि खां पोइ लाल बादशाह अची हाज़िर थियो ऐं लाल बादशाह चवणु लॻो उन शहज़ादी खे, तूं मुंहिंजे पोयां हिते बि पुॼी वएं। त उहा शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु आउं तुंहिंजी ज़ाल आहियां, तुंहिंजे पोयां न ईंदसि त ॿियो कंहिंजे पोयां वेंदसि। त लाल बादशाह चवणु लॻो त मूं तोखे चयो न, मुंहिंजी ज़ात न पुछा कर, मूंखां केरु मुंहिंजी ज़ात पुछा कंदो आहे त आउं उनखां हमेशह जे लाइ वेंदो हलियो आहियां। तोखे मूं जॾहिं मना बि कई हुई, तोखे इनकार बि कयो, तो बि ज़िद कयो, मूंखां मुंहिंजी ज़ात पुछा कई, तंहिंजे करे आउं हलियो आयुसि। त हिते शहज़ादी चवणु लॻी त मूंखां ग़लती थी वई, मूंखे माफ़ु कर, अॼु खां ॿीहर ईअं न थींदो, मूंखे माफ़ु करे छॾ, हिकिड़ी ग़लती इंसान खां थी वई, सा थी वई, मूंखे माफ़ु कर। त लाल बादशाह चवणु लॻो त तोखे माफ़ु छा करियां, अमी इंसान आहियो, अव्हां ते कहिड़ो भरोसो आहे, आउं मुंहिंजी दुनिया में सही आहियां, आउं हिते रहां थो। हाणे लाल बादशाह चवणु लॻो त हिन खूह में मुंहिंजी पुराणी ज़ाल राणी जेका हिन खूह में किरी वई, उहा मरी वई हली ऐं आउं हिन खूह मंझि आयो आहियां। हाणे हुनजे इंतज़ारु करियां पियो त हाणे कॾहिं रूह थी मूं वटि ईंदी, मूंसां मिलंदी, ऐं हाणे हिन खूह मंझि रहंदसि ऐं हुनजो इंतज़ारु करियां पियो। मुंहिंजी ज़ाल राणी आहे हिते ऐं हिन खूह में किरी वई ऐं हुनजो जेको आहे सो मौत थी वियो हलियो इन खूह मंझि, आउं हाणे इन खूह मंझि वेठो आहियां, हिते ई रहंदसि। ऐं लाल बादशाह चवणु लॻो त मूं तोसां शादी इंजे करे कई जो मुंहिंजी ज़ाल पुराणी राणी
उन जा माउंडा ऐं तुंहिंजा माउंडा यानी तुंहिंजो चहिरो ऐं हुनजो चहिरो ॿई जेको आहे सो हिकु जहिड़ा आहिनि। तंहिंजे करे मूं ज़िद कयो त शादी तोसां कंदसि। तोखे ॾिसंदो आहियां त मूंखे मुंहिंजी ज़ाल राणी जी जेको आहे सिक न लॻंदी आहे जॾहिं उहा मूं वटि वेठी आहे। तंहिंजे करे मूं तोसां शादी कई, ॿियो कुझु न आहे। पर तो एतिरो कुझु कयो, मूंखां मुंहिंजी ज़ात पुछा कई, तंहिंजे करे तोखे छॾे आऊं हलियो आयुसि। हाणे आउं इन खूह में रहंदसि ऐं पाणे मुंहिंजी ज़ाल राणी कॾहिं न कॾहिं वरी ईंदी ऐं उन सां गॾु आउं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदसि। अवां इंसाननि जी दुनिया में हाणे न रहंदसि। त शहज़ादी चवणु लॻी त मूंखे माफ़ु कर। अची हुन लाल बादशाह जे पेरनि में किरी पई ऐं चवणु लॻी त आउं तुंहिंजी दुनिया में हलां थी ऐं तोसां गॾु रहंदसि। त लाल बादशाह चवणु लॻो त हाणे तूं मुंहिंजे पेरनि ते जॾहिं किरी आहीं त तुंहिंजी ॻाल्हि मञां थो, पर आईंदा मूंखां मुंहिंजी ज़ात न पुछा कजांइ। जेको आहियां इहो आहियां नांग बादशाह, लाल बादशाह जेको आहियां इहो आहियां। जेकर तोखे मंज़ूर ऐं क़बूल हुजे त हल मूंसां गॾु, जे न त पोइ तूं पंहिंजे रस्ते ऐं पंहिंजे रस्ते। त शहज़ादी हा कई, चवणु लॻी त आउं तुंहिंजी दुनिया में हलां थी तोसां गॾु ऐं तोसां ई रहंदसि। पोइ लाल बादशाह उन शहज़ादी खे वठी वियो सिधो इन खूह में ऐं पोइ उन खूह में रहणु लॻा। पंहिंजे हिसाब किताब सां शहज़ादी खे नांग करे छॾी ऐं पोइ उन खूह में रहणु लॻा। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।